जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 18 सितंबर 2023 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी टीज तिथि हरतालिका तीज। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। अॼु हुननि खे परिवार में या पंहिंजे दोस्तनि मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां निकिरंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी तो सघे त हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु शांत रखी करे अॼु जो ॾींहुं हलाइणो आहे। वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका भी आहे त घर मां निकिरण खां पहिरियों भगवान शिव जो नालो करे निकिरंदा या मृत्युंजय मंत्र जो नालो चई करे निकिरंदा त तव्हांजा सभु विघ्न भगवान शिव दूर कंदा। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे त अॼु भगवान हनुमान जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे स्थान परिवर्तन अॼु अवॉइड करणो आहे। अॼु हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त कोई वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे त अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ तमामु साधारण रहंदो। भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉय जो पूरो साथ मिलंदो। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, तॾहिं आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते ख़र्चनि ते तमामु कंट्रोल रखण जी ज़रूरत आहे। साण ई साण कोई वॾो इन्वेस्टमेंट थी सघे त अॼु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य तमामु ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते काई ना काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे घर वारनि मां हुननि खे काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी भी संभावना आहे। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी थियण जी आशंका आहे। तव्हांखे भगवान शिव जी उपासना लाभदायक थींदी। तव्हांजो कार्यस्थल ते ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। अॼु कोई मंगल कार्य में भी सम्मिलित थियण जो हुननि खे मौक़ो मिली तो सघे। अॼु स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु डपु या घबराहट महसूस थी सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। थी सघे त अॼु मेडिटेशन या थोड़ी देर ध्यान में वेहण हुननि जे लाइ लाभदायक थींदो। धन प्राप्ति थी सघे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते थोड़ो ही प्रयास करण सां अधिक धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदो। अगर कोई नओं कमु शुरू करणो हुजे उहो भी करे था सघो। तव्हांखे धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य तव्हांजो साधारण रहंदो ऐं ॾींहुं भी सुठो ही गुज़रंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अगर जाम टाइम खां बीमारी भी हली रही आहे त हुननि जो भी नाश थी वेंदो।
तव्हांखे कार्यस्थल ते बि ॾींहुं सुख सां निकिरंदो ऐं अॼु जो ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। हरतालिका तीज त भाद्रपद मास शुक्ल पक्ष जी जेका तीज हूंदी आहे हुनखे हरतालिका तीज जे नाम सां मल्हायो वेंदो आहे। चवंदा आहिनि कि जेतिरो वैल्यू करवा चौथ खे आहे ओतिरी ई वैल्यू हरतालिका तीज खे बि ॾिनी वेंदी आहे। इहो बि आहे पौराणिक कथाउनि जे हिसाब सां जेका बि कुंवारी कन्या ऐं विवाहित स्त्री जेके अॼु भॻवान शिव ऐं पार्वती जी उपासना कंदा आहिनि, साण ई साण हुननि जो सॼी राति में ध्यानु कंदा आहिनि त हुननि खे वॾी आयु जो, सुख संपदा जो, वैवाहिक सुख प्राप्त थींदो आहे ऐं ज़िंदगी में ख़ुशहाली ई ख़ुशहाली रहंदी आहे। त अॼु जे ॾींहं में शिव जे साण साण जेको बि माण्हू पार्वती जी पूजा कंदो हुनजी मन जी सभु कामना पूरी थींदियूं। ऐं अगरि तव्हांखे मनवांचित वर जी प्राप्ति खपे त अॼु जे ॾींहुं व्रत रखणु तव्हांजे लाइ तमामु लाभदायक मञियो वेंदो ऐं तव्हांखे शीघ्र अतिशीघ्र सुठे वर जी प्राप्ति थींदी ऐं महादेव तव्हांजे मथां कृपा बरसाईंदा। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जो सुवाल। अॼु जो सुवाल आहे पंकज जी जो, जेके मानसौर मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सुवाल आहे कि हुननि खे स्वास्थ्य सां रिलेटेड जाम तकलीफ़ूं हली रहियूं आहिनि। त पंकज जी, तव्हांजी कुंडली जे हिसाब सां तव्हांखे राहु जी दशा थी हले। राहु जीअं तव्हांजे कुंडलीअ में वेठो आहे, तव्हांखे रोज़ सूर्य जी उपासना करणु खपे, रोज़ सूर्य भगवान खे जल ॾियणु खपे। साण ई साण हर सूमर जे ॾींहुं शिवलिंग ते वञी करे कारा तिर चाढ़े अचो त भगवान तव्हांजी सिहत सां रिलेटेड जेके तकलीफ़ आहिनि उहे दूरि कंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।